अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदासीं अॼु तकरार ड्रामे जी हिकु बहितरीनु अपडेट जेका हाणे किस्त अचण वारी आहे उन जे बारे में तव्हांखे मालूमात ॾींदासीं ऐं काफ़ी सारियूं ॿियूं ॻाल्हियूं बि तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसी करे तव्हां पंहिंजी ही वॾी अपडेट नंढिड़े वीडियो में जांच करे सघो था। दोस्तों, मुंहिंजे ख़्याल में ही नंढिड़ो वीडियो तव्हांजे लाइ आहे ऐं थी सघे त आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। दोस्तों, तकरार ड्रामो जेको बंदि थी चुको आहे, हर माण्हू इहो ई कमेंट बॉक्स में लिखे थो त महिरबानी करे तकरार ड्रामो हलायो वञे ऐं असांखे सिर्फ़ु उन ड्रामे जो इंतज़ारु आहे। ॿिया जेका ड्रामा हली रहिया आहिनि उहे फालतू आहिनि, उन्हनि में को मज़ो न आहे। इहो त दोस्तों सच आहे, जेका ॿिया ड्रामा हली रहिया आहिनि ख़ासि करे उन्हनि में को एतिरो मज़ो न आहे। पत्थर दिल थी वियो या ॼमी फाथा हूं या मोहब्बतनि जो माग, उहो हिकिड़े ॿिए क़िस्म जो ड्रामो आहे। बहरहाल जहिड़ो तकरार ड्रामे मज़ो आहे अहिड़ो ॿियनि में न आहे। दोस्तों, तकरार ड्रामो सूमर तां हली वेंदो, स्टार्ट थी वेंदो, तव्हां टेंशन न कयो। तव्हांजो इंतज़ार जो घड़ियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। तव्हां ईद बि खाधी हूंदी शौक़ सां ऐं सुकून सां। तव्हांखे ईद जो बि वरी लख लख मुबारकूं। बहरहाल 2-3 ॾींहं या 1-2 ॾींहं बचा आहिनि, इहे गुज़री ऐं सूमर ते तकरार ड्रामो हली वेंदो ऐं इहो बंदि नाहे थियणो। ऐं तव्हांखे इहो ॿुधायूं, तव्हांखे असांजी वीडियो अगरि सुठी लॻी आहे त महिरबानी करे इन वीडियो खे ज़रूरु लाइक कयो। लाइक करणु फ्री आहे, चैनल खे बि सब्सक्राइब करे छॾियो।